खान हिकिड़ो कूड़ो बयान उठायो आहे। हद इहा आहे, हद इहो त पाण अमेरिकन प्लांटेड माण्हू इमरान ख़ान पाण बैन अवी एजेंडा तहत कमु करे पियो ऐं उन करे हिन अची हिते रुखलो विधो। उहो छो? उहो इन करे जेको त अमेरिका जा हिते वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। अमेरिका जो हिन ख़िते जे अंदरि कोई इंट्रस्ट आहे। अमेरिकन हिते अफ़गानिस्तान जे अंदरि हिन मुल्क जे अंदरि बि पंहिंजो इन्फ्लुएंस रखे थो। इमरान ख़ान अमेरिका जी मफ़ादात में तव्हांखे यादि हूंदो इमरान ख़ान कॾहिं तालिबान जो हामी हो, कॾहिं इमरान ख़ान जेको तालिबान सां ॻाल्हाइण ते घुरियो। इमरान ख़ान जेको सो इन बैन अवी एजेंडा ते कमु करे। बैन अवी एजेंडा में इमरान ख़ान इहो बि चए थो खुलियो खुलाई इसराइल जी सपोर्ट कई आहे। खुलियो किथे लिक छिप हुन कई कान्हे। आहे त ग़ैर सियासी माण्हू, उन ख़बर त पए कान ॻाल्हाया छा पियो। हिन वक़्तु जेको इमरान ख़ान जेका मस्करी विधी आहे, हाणे जेको असां ते जेके इल्ज़ाम तव्हांखे यादि हूंदो 2014 में 2014 में नवाज़ शरीफ़ हुकूमत ख़िलाफ़ु धरणो कंहिं हयो? धरणो इमरान ख़ान हयो या हणारायो वियो? हयो या हणारायो वियो? उहो धरणो न सिर्फ़ु आहे ऐं उन वक़्तु चाइना जो प्रेसिडेंट मिस्टर शी जॾहिं चाइना जो सदर दौरो पियो अचे पियो करणु अचे पाकिस्तान में इस्लामाबाद में आयो पिए त उन वक़्तु जेको सो धरणो हणे चाइना जे सदर जे लाइ रुकावट इहो छाला विधो हुई त जीअं न चाइना जी सीड़पकारी जेका थिए ऐं सी पैक जो प्रोजेक्ट ख़तमु कयो वञे। इहा हिकिड़ी पॉलिसी हुई। इहा पॉलिसी हुई त कहिड़े बि नमूने चाइना खे चीन खे धिके ॿार कजे ऐं चीन सां तज़ाद कजे। अलहमदिल्ला उन वक़्तु जे वज़ीर अज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ इंसान अहिड़ी बुर्दबारीअ सां वक़्तु कढियो जो असेंबली जे अंदरि वेठो रहियो ऐं पंहिंजो मुस्तक़िल उन ॻाल्हि ते क़ाइमु दाइमु रहियो ऐं चीनी सदर बि हिते दौरो करे वियो ऐं असां पाक चीन दोस्तीअ खे बरक़रार रखियो ऐं सी पैक जो प्रोग्राम कयो। तव्हां ॾिसो त सी पैक जो प्रोग्राम अॼु बि जारी आहे। उहा सीड़पकारी आहे। हीउ माण्हू उहो आहे जेको ॼाणी बुझी बददियानती थो करे। बददियानती इन लाइ थो करे त जीअं पाकिस्तान ग़ैर मुस्तहकम थिए, पाकिस्तान खे मुआशी तौर ते सियासी तौर ते ग़ैर मुस्तहकम। हीउ जेको पाकिस्तान खे दलदल में फासायो आहे, इक़्तिसादी दलदल में फासायो, जेतिरा कर्ज़ इमरान ख़ान जे दौर में खया हुआ न उहो पाकिस्तान जी तारीख़ में 70 सालनि में कोन खया विया। पाकिस्तान जी मुआशियत खे तबाह कयो वियो छाकाणि त मां अॻे शुरूअ में चवंदो हुउसि हीउ पाकिस्तान जो गुरबाचोफ थींदो। तव्हांखे ख़बर न आहे त गुरबाचोफ केरु हो? गुरबाचोफ सोवियत यूनियन जो लीडर हो। उन अहिड़ो रोल अदा कयो जो सोवियत यूनियन टुकड़ा टुकड़ा थी वई। अॼु रूस में यारो मददगार आहे। हीउ माण्हू ऐं बेतुकी ॻाल्हि ॿोल करे पाकिस्तान खे मुआशी ऐं सियासी दलदल में फासणु घुरिजे। इंशाअल्लाह ताला मुस्लिम लीग आहिनि वज़ीर अज़म मोहम्मद नवाज़ शरीफ़ वज़ीर अज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ जी क़यादत में असीं मुआशी इस्तेकाम ने तव्हां ॾिसो न त असां कहिड़ी ॼाणी बुझी शिरकत कई, पर असीं मुआशियत में तबाहकारी बेरोज़गारी ऐं बुख ऐं बीमारीअ में बि असीं गॾु आहियूं। अॼु ॾिसो मुआशियत खे कीअं कंट्रोल कयो वियो। अॼु पाकिस्तान जो डॉलर जेको असांजे गले में पियल हो, अॼु स्लो आहिस्ता आहिस्ता वक़्तु डॉलर किरंदो थो वञे। पाकिस्तान रुपए जी अहमियत वधंदी थो वञे। इंशाअल्लाह पाकिस्तान न को श्रीलंका थींदो, न को पाकिस्तान जो ॾींवालो थींदो। पाकिस्तान ही कुझु वक़्त लाइ महांगाई रहंदी। मां कोन थो चवां कोन रहंदी। 6-8 महीननि जो टाइम आहे। इंशाअल्लाह ताला असीं महांगाई ते कंट्रोल कंदो। महिरबानी। ठीकु।